वफ़ाक़ी हुकूमत ऐं अपोज़िशन में राब्ता शुरू थी विया आहिनि। पोइ वज़ीर आज़म न्यापो मोकिलियो आहे महमूद ख़ान अचकज़ई खे, त अचो मिली वञो, मुलाक़ात करे वञो। महमूद ख़ान अचकज़ई चयो त जेकॾहिं PTI बानी सां हफ़्ते में मुलाक़ात न करायो त असां तव्हांजी असेंबली बि कोन हलणु ॾींदासीं। ज़ाहिर आहे न, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां मीनिंगफुल डायलॉग चाहियो था त पोइ तव्हां घटि में घटि जेको कुझु बि हुजे, केरु मञे या न मञे, अॼु मुल्क जी पॉपुलर पार्टी हिकिड़ी आहे, उन जे लीडर सां मुलाक़ात करणु ॾियो न हुनखे। सो ॻाल्हि ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मुंहिंजा अदा, असां जेके पाकिस्तानी आहियूं, असां पाकिस्तान खे पाण तबाह कयो आहे, ज़िद हठ ऐं पंहिंजे अती अना जे करे। इहे हलंदा न आहिनि, मुल्क घर कोन हलंदा आहिनि, हीअ त मुल्क आहे, 28 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे। हाणे 25 खां चवंदा 28 करोड़ थी विया आहिनि, ऐं उन में असां बसि जेको मूंखे परवाही कान्हे का, जेको मां चाहींदुसि तंहिं थींदो। भली पियो मुल्क पिने, भली पियो मुल्क दर बदर थिए, भली पियो मुल्क जेको आहे सो कर्ज़ वठे, पर मां पंहिंजो ज़िद पूरो कंदुसि। पोइ ज़िद ABCD जेको करे थो मुल्क जे लाइ तबाह कोन।